अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सोपिया सिंध भाई साईं माया ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, असां सां गॾु अॼु पॉडकास्ट में राशिद महमूद सूमरो साहब मौजूदु आहिनि। पाण जमियत उलमा इस्लाम जा अॻुवान आहिनि ऐं लाड़काणे सां उन्हनि जो तालुक़ु आहे। पाण मज़हबी ऐं सियासी घराणे सां तालुक़ु बि रखनि था। जेको सिंध जे अंदरि अपोज़िशन जो जेको हिकिड़ो रोल आहे उहो काफ़ी सालनि खां अदा बि करे रहिया आहिनि। त उन सां सिंध जी सियासत ते अपोज़िशन जे जेकॾहिं के इतिहाद आहिनि या कोई मामला थी रहिया आहिनि उन ते, लाड़काणे जी बि सियासत ते, त ओवरऑल जेका अॼुकल्ह सूरत हाल ते उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मौलाना साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। महिरबानी भाउ, तव्हां मूंखे यादि कयो। अच्छा राज साहब, हूअं छा सूरत हाल आहे, छा पियो हले अॼुकल्ह? अपोज़िशन हिकु भेरो ॿीहर थोरो वरी तहरुक में, ख़ासि तौर ते पाण जेको फंक्शनल लीग खे ॾिसूं पिया, ऐं उनखां पोइ इहे ॻाल्हियूं बि हलणु शुरू थी वियूं आहिनि त शायदि किथां को इशारो पियो मिले या किथां कुझु आहे। हूअं बि असां वटि वरी इहा हिकिड़ी परसेप्शन बि आहे, माण्हू जी नफ़्सियात बि आहे। जेकॾहिं केरु एक्टिव थिए आवाम जे लाइ त वरी ज़ाहिर आहे ॿिया चवंदा त बाबा ज़ाहिर आहे कोई इशारो हुजे त पोइ तव्हां हुकूमत में न हुजो। त छा असां सम्झो त इहो वक़्ताइतो आहे हाणे? वक़्तु आहे त मां सम्झां थो त देरि थी वई। घणो पहिरियां असांजे भाउ साईं राशिद साईं खे एक्टिव थियणु घुरिजे हा। छो त ॾिसो, सियासी जमातूं उन्हनि जा ॿ रोल रहनि था, या हुकूमत या अपोज़िशन। या हू हुकूमत में वेही करे पब्लिक जी ख़िदमत कंदा, या अपोज़िशन में वेही करे हुकूमत जे ग़लति कारकर्दगीअ खां वठी करे अवाम जी मालिकीअ ताईं जो रोल अदा कंदा। JUI जो ई अपोज़िशन जे हवाले सां किरदारु तव्हांजे साम्हूं आहे। मुंहिंजे वालिद सां बि तव्हांजो हिकिड़ो सुठो तालुक़ु रहियो। मुंहिंजो वालिद एग्रेसिव सिंध जे अंदरि लीडर जे तौर ते सुञातो वियो। जन खां पोइ मां कोशिशि कई त उन्हनि जे मिशन खे, जदोजहद खे, तहरीक खे खणी हलां, ऐं सिंध मूंखे वॾी इज़त ॾिनी, वॾी मोट ॾिनी आहे। ऐं सिंध जो अवाम जे हद ताईं जेको उहो मूंसां गॾु आहे, उन ते मां सिंध जे अवाम जो शुक्रियो अदा करियां थो, अलाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्रियो अदा करियां थो, पंहिंजे शहीद वालिद जे खून जी बरकत सम्झां थो। लेकिन मेन रोल अपोज़िशन जे जमातुनि में 2002, 2008, 2013, 2014, 2024 5 इलेक्शन्स में मेन रोल पीर साहब पगारे जे पार्टी जो अपोज़िशन जे जमातुनि मां रहियो। ऐं बाक़ी असां हुयासीं, या मुस्लिम लीग नून हुई, या क़ौम परस्त जमातूं, या हाणे आख़िरी इलेक्शन में 2024 में MQM हुई, त उहे पीर साहब जे क़यादत में गॾु हा। ऐं जॾहिं इलेक्शन थी वई त ईअं महसूसु थी रहियो त क़यादत जेको आहे उहा ख़ामोश आहे, बाक़ी क़यादत सां गॾु जुड़ियल जेकियूं पार्टियूं हुयूं उहे मैदान ते बीठल आहिनि। त पीर साईं जो फर्ज़ंद आयो आहे, एक्टिव थियो आहे, हले पियो थो, अॻिते हले वधे, अवाम में वञे। अवामी अञा पब्लिक में हू नाहे वियो, पब्लिक जा प्रोग्राम अञा उनखे करणा आहिनि, सियासी मौज़ूआत ते अञा उन्हनि खे जलसा करणा आहिनि, सियासी गजाणियूं गैदरिंग्स उन्हनि खे करणियूं आहिनि। मुंहिंजूं बेस्ट विशिस उन्हनि सां आहिनि। देरि आयत दुरुस्त आयत। बहरहाल सिंध जे अंदरि पीर साहब जो हिकिड़ो वॾो मक़ाम आहे, पीर साहब जे घराणे जी वॾी इज़त आहे, ऐं लखे माण्हू उन जे मथां सिर्फ़ु पीरी मुरीदीअ जे हवाले सां न, रूहानी हवाले सां न, सियासी हवाले सां बि एतमाद कनि था। ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि खे नुमाइंदगी जी ज़रूरत आहे। पीर साहब जो फर्ज़ंद जेकॾहिं एक्टिव थियो आहे, अॻिते वधियो आहे, त बेस्ट विशिस। तव्हां सां थियो आहे कोई राब्तो? त फ्यूचर में को गॾिजी कुझु को प्लान कयो पिया तव्हां पीर साईं वारा, त कुझु सिंध में को अहिड़ो तहरुक पैदा कजे जो हुकूमत खे टफ टाइम ॾिजे? मुंहिंजे ख़्याल में 17-18 साल थी विया आहिनि हिक ई पार्टी खे हुकूमत कंदे। हिन खां वधीक ॿियो मौज़ू वक़्तु तव्हां नथो थी सघे। तक़रीबन रोज़ाना जो बुनियादनि ते मुंहिंजो राब्तो आहे। साईं राशिद साईं हुजे, मौज़म ख़ान हुजे, या ॿिया दोस्त हुजनि, अपोज़िशन जे जमातुनि सां मुंहिंजो राब्तो रहंदो आहे। अयाज़ लतीफ़ अली जो हुजे, उन सां बि राब्तो आहे। डॉक्टर कादिर बख्शी साहब हुजे, उन सां बि राब्तो आहे। ज़ुल्फ़िकार जूनियर आहे, उन सां बि राब्तो आहे। सभिनी सां राब्तो रहे थो, मेल मुलाक़ातूं, काथे ख़ुशीअ में, काथे ग़मीअ में, काथे कंहिं ॿिनि ॿारनि जी, काथे कंहिं राति जी मानीअ ते गॾिजूं था, कचहरी कयूं था। ज़ाहिर आहे सियासी वर्कर जॾहिं कंहिं जॻह ते गॾिजंदो आहे, गुफ़्तगू ख़ुशी हुजे या ग़मी हुजे, त गुफ़्तगू जेको आहे थियणी सियासी ई आहे। सो राब्तो आहे। ऐं हींअर हू बुनियादी तौर ते फ़िलहाल पंहिंजी पार्टीअ खे एक्टिव कनि था। उन्हनि जो बि, राशिद साईं जो बि इहो ख़्यालु हो त मां पंहिंजी पार्टी जे हवाले सां थोरो एक्टिव कयां। ज़ुल्फ़िकार जूनियर जो बि इहो ख़्यालु हो त मां पहिरियों पंहिंजी पार्टी खे जेको उहो हिकिड़े दायरे में वठी अचां, उन खां पोइ इतिहाद ते हलंदासीं। मुंहिंजो बि इहो ख़्यालु हो त उहा महिनत JUI करे पई थी। JUI हिन वक़्तु सभ खां वधीक सिंध में एक्टिव आहे। अपोज़िशन जे जमात में जेकॾहिं का जमात सभ खां वधीक पब्लिक में मौजूदु आहे त उहा JUI आहे। सभ खां वधीक क्विक रेस्पॉन्स का ॾिए थी जमात, त उहा JUI आहे। कंहिं बि इशूअ ते पंहिंजो रद्द अमल सभ खां पहिरियां ॾियण वारी जमात JUI आहे। त इतिहाद शायदि
माज़ी में बि ईअं रहिया आहिनि असांजा, त असां सिंध में कंहिं बि सियासी इतिहाद जा हिसा न आहियूं रहिया। इंतिखाबी इतिहाद रहियो आहे, GDA जा असां हलाई रहियासीं, लेकिन इंतिखाबी इतिहाद में, सियासी इतिहाद में न। ऐं अलॻि त पंहिंजी हू हैसियत सां वेठा। पंहिंजी जमातूं एक्टिव कनि, हम्म। पब्लिक में हलनि, ऐं किथे बि सिंध जे लाइ, अवाम जे लाइ, सिंध जे इशूज़ जे लाइ गॾिजो पियो त गॾिजण को मुश्किल अच्छा, हू जेको लाड़काणे अवामी इतिहाद वारो जेको तव्हांजो हुयो, कंहिं हद ताईं कामयाब बि पियो जी। हुओ? तव्हां माना घटि में घटि इहो हिकिड़ो मैसेज ॾियण में कामयाब वियो सॼी सिंध में, त जेकॾहिं असांखे कंहिं पार्टी खे शिकस्त ॾियणी आहे त पंहिंजे वोट खे विरहाइण जे बदिरां हिकिड़े कैंडिडेट जे बॉक्स में विझणु खपे। ऐं मुंहिंजे ख़्याल में मौज़म साहब जो जेका 2 दफ़ा कामयाबी आहे, इहो इन जो नतीजो हुई जेको तव्हां गॾिजी। कोई शक न त इन क़िस्म जे फार्मूला खे सॼी सिंध ते अप्लाई करे सघिजे थो? करणु घुरिजे। पहिरियां त अचूं था लाड़काणे अवामी इतिहाद ते। हम्म। मां तव्हांखे ॿुधायां, लाड़काणे अवामी इतिहाद में साईं अकबर शाह राष्ट्री साहिब जन बि हुया, हम्म। उहे पीपल्स पार्टी में हलिया हलिया विया। विया। हा। असांजो उन्हनि सां भाउ अमीर बख्श भुट्टो भुट्टो साहब, आहे। अमीर बख्श भुट्टो साहब उहे बिल्कुलु वालिद साहब जे वफ़ात खां पोइ उन रंज, उन ग़म, उन सदमे में हा जो हू अॻिली इलेक्शन में न आया। हाणे ॾिसो, ॿ अहम पार्ट हा लाड़काणे अवामी इतिहाद जा। हिकु अकबर शाह राजदी साहब, उहे हलिया विया। अमीर बख्श साहब साइलेंट थी विया। वञी रोल बचियो 4 माण्हुनि जो। उन्हनि मां वरी हिकिड़ो माण्हू हलियो वियो, आदिल अल्ताफ़ साहब, उहो बि वञी उन्हनि मां बचियो असांजो सरदार न ॾाढो अला बख्श ख़ान बीठो, हेॾां मौज़म ख़ान बीठो, हेॾां मां बीठुसि। 3 माण्हू असां बीठासीं। उन जे बावजूदि बल्दियाती इलेक्शन में बि पीपल्स पार्टी असांखां सीटूं कीअं खटियूं? मुंहिंजी घर जी जेका यूनियन काउंसिल अॼु आहे, जेका पीपल्स पार्टी तोड़ी मरोड़े करे मुंहिंजी UC खे ठाहियो, अॼु मुंहिंजी यूनियन काउंसिल घर वारी, उन में यूनियन काउंसिल ते वोट त हिकिड़े माण्हू खे ॾींदा, लेकिन MP ते मुंहिंजी UC जा माण्हू 3 माण्हुनि खे वोट कंदा। अच्छा, में उनजो माने त हिकिड़ी UC खे 3 PS में हिकिड़ो हिसो हिन PS में, हिकिड़ो हिसो हुन PS में, एॾी ट्रोड़े मोड़े उन UC ठाहियूं। शहर खां कटे उनजो हिकिड़ो हिसो शहर में, हिकिड़ो हिसो ॿाराड़ीअ में, हिकिड़ो हिसो जंगल में वञी फिटो कयूं। ऐं अजीब ॻाल्हि ॿुधायांव, अॼु बि मुंहिंजे घर जी UC में MNA ते उहे वोट 2 MNAs खे कंदा। थाणे जे लाइ जेकॾहिं मसइलो थींदो, मुंहिंजे घर जी UC अॼु बि 4 थाणनि सां हुनजी हदूं लॻनि थियूं। हिकिड़ो हिसो हिकिड़े थाणे खे रिपोर्ट कंदो, ॿियो हिसो ॿिए थाणे खे रिपोर्ट। ईअं ई मौज़म ख़ान सां कयो त मौज़म ख़ान जे घर जूं UCयूं खणी करे उहे सोहेल अनवर ख़ान सियाल जे हल्के में फिटी कयो। हालांकि उहो विच शहर में आहे, काॾे बाकराणी ऐं डोकरी रही, काॾे शहर विच रहियो वलीद महलो। ट्रोड़े फोड़े करे पोइ हुननि वञी इहा बैसाखी वरिती। पोइ बि जेको उहो खटे न सघिया, पोइ बि उन्हनि खे धांधली करणी पई, फॉर्म 47 अरेंज करणा पिया, वोट मैनेज करणा पिया, अवाम खे जेको आहे उहो पैसनि जूं लालचूं ॾियणियूं पयूं। त अवामी इतिहाद ॾिसो न, माण्हुनि जे वञण खां पोइ बि एक्टिव रहियो, ऐं अञा ताईं आहे, कंहिं न कंहिं ताईं आहे। बल्दियाती इलेक्शन में बि उहे उनखे शिकस्त जे लाइ उन्हनि खे UCयूं ट्रोड़ियूं पयूं, ऐं हिकु हिकु UC 3 सूबाई असेंबलियुनि जे हल्कनि ताईं वञी पहुचायो, 4 थाणनि ताईं पहुचायो। त लाड़काणो अवामी इतिहाद अॼु बि मुतहिद आहे, उनजो रिज़ल्ट बि बहितर आहे। मुस्तक़बिल में बि मुंहिंजी इहा डिमांड हुई, ऐं मां पीर साईं पघारे साहिब सां, पीर साईं राशिद साईं सां इन हवाले सां काफ़ी तफ़सीली डायलॉग्स करे चुको हुउसि, त बजाए सिंध लेवल ते इतिहाद जे, असां डिस्ट्रिक्ट लेवल ते खणी अचूं लाड़काणे अवामी इतिहाद वांगुरु। जेकॾहिं लाड़काणे अवामी फार्मूला इहो हुजे, बाक़ी हर ज़िले में इहो हिकु ज़िले खे संभालणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। 3 ज़िला आहिनि, त डिविजनल लेवल ते था अचूं, त लाड़काणे अवामी इतिहाद वारे इतिहाद खे डिवीजन सतह ते खणी था अचूं। पोइ इलेक्शन में असां हुनजो फार्मूलो अपनायोसीं। 3 ज़िलनि ते असां लाड़काणे अवामी इतिहाद खे एक्टिव कयोसीं, लाड़काणो ऐं कंवर शदाद कोट। ऐं हुनजो रिज़ल्ट इहो निकितो त कंवर शदाद कोट जी हिकिड़ी सीट ते पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में 50,000 60,000 वोट पियो आहे, ॿी सीट ते 50-60,000 वोट पियो आहे, MPS जी सीटुनि ते 30-40,000 वोट पियो आहे। त हीउ इतिहाद जो नतीजो आहे, ऐं इहे इतिहाद जेको आहे मां सम्झां थो त वधीक कारआमद रहंदा बनिस्बत सूबाई लेवल ते। पर उनजे बावजूद माना उन क़िस्म जी कामयाबी न पई मिले। माना रुगो त तव्हांजो मुक़ाबिलो हाणे रुगो पीपल्स पार्टी सां कोन्हे, हिकिड़े सॼे सिस्टम सां आहे न, छाकाणि त तव्हांखे हिकिड़ी पार्टी सां गॾु पॉलिटिकली उन में अची एक्टिविज़म में उन सां विढ़णो आहे, अमला सॼा उन्हनि जा आहिनि, पुलिस बि सपोर्ट करे रही हूंदी आहे। अॼुकल्ह त वरी RO DRO वॻ में अदालतुनि मां हूंदा, हाणे त उहे बि हेडमास्टर इहे था थियनि। त हाणे इहो सॼे निज़ाम सां विढ़णो आहे। तव्हां वाकई असांखे कामयाबी नाहे मिली, वाकई असां हारायो आहे,
वाक़ई जेको हुननि खटियो आहे सिस्टम उन्हनि जो, पैसा उन्हनि वटि, करप्शन उन्हनि वटि, ॾंडो उन्हनि वटि, वॾेरा बोतार ख़ान नवाब सरदार उन्हनि वटि, इस्लामाबाद खां वठी अमेरिका ताईं सॼी दुनिया जूं लाबियूं उन्हनि वटि। उन जे बावजूदि जेकॾहिं असां हारायो आहे ऐं उन्हनि खटियो आहे त इलेक्शन ट्रिब्यूनल में पयल 2018 जी बिलावल भुट्टे ज़रदारी जे इलेक्शन जे ख़िलाफ़ु मुंहिंजी दरख़्वास्त समाअत छो नथी थिए? 2018 खां 2026 थो हले। चलो उहा इलेक्शन हली वई, 2024 में ॿी इलेक्शन थी, 2024 में पनो आकिल जी सीट ते मुंहिंजी दरख़्वास्त पई आहे इलेक्शन ट्रिब्यूनल में। इलेक्शन ट्रिब्यूनल छो नथी घुराए? कश्मीर जी मुंहिंजी इलेक्शन ट्रिब्यूनल में दरख़्वास्त पई आहे, छो नथी घुराए? ठुल्ल जी मुंहिंजी दरख़्वास्त पई आहे, शिकारपुर जी दरख़्वास्त पई आहे। तव्हां जेको चओ न त तव्हांखे कामयाबी मिले थी, कामयाबीअ खे तब्दील कयो थो वञे। हाणे जहिड़ो कामयाबी ऐं नाकामीअ जो न आहे, हाणे जहिड़ो नतीजनि जे तब्दील करण जो आहे, उन हवाले सां मां संजीदगीअ सां सोचे रहियो आहियां त असांखे आख़िरी क़दम अवाम जे करे खणणो पवंदो। उन जे लाइ असांखे कंहिं आख़िरी हद ताईं अमुन अमान कानून ऐं आईन ऐं पार्लिमान ऐं जमहूरियत जे निज़ाम खे साम्हूं रखी करे पुरअमन हिकु अहिड़ो एहतिजाज जी लाइ अमल ॾियणो पवंदो इलेक्शन जे ॾींहं खां वठी करे जेसि ताईं इहे मसइला हल नथा थियनि तेसि ताईं, जो हिकु तरफ़ जेको आहे सॼो मुल्क जाम थी वञे, सॼी सिंध जाम थी वञे, बॉर्डर जाम थी वञनि, सूबनि बैन सूबाई ट्रेन स्टेशनूं जाम थी वञनि, एयरपोर्ट जाम थी वञनि ऐं अवाम जो हक़ बि अवाम खे मिले ऐं गैर कानूनी इक़दाम बि न हुजे, गैर आइनी इक़दाम बि न हुजे। मौलाना साहब हाणे ॾिसो तव्हांजी नज़र में जेकॾहिं ही 47 जी हुकूमत आहे जी त पोइ त ज़ाहिर आहे हिनजी क्रेडिबिलिटी त रही कोन्हे। जी पोइ त माना हे ॼण त माना आइन जो खणी लिबास पातल अथसि पर आइनी बि न आहे जीअं तव्हां चओ था, त पोइ बाक़ी वेट छा जो आहे? पोइ छो नथा इहे रस्ता बंदि कयो? छो नथा इहे असांजी जमात ॾिसो तव्हां चाहियो त भला 50,000 माण्हू त किथे बि विहारे सघो था, मां उहो ई अर्ज़ु हे त गोलियूं त अची कोन हणंदा उन्हनि खे, उहो छो नथा कयो? मां उहो ई अर्ज़ु कयां थो न, मूंखां अलावा करे केरु थो? न भई सिट डाउन जेको वेही रहो बसि, पोइ जेसि ताईं ॾिसो हिकिड़ो कराची खां इस्लामाबाद ते मार्च करे वञो था, हिकिड़ो मार्च करे ते कराची में वेही रहो। उहो तॾहिं थिए हा, उहो तॾहिं थिए हा जंहिं ॾींहुं आउं हिननि खे हलफ़ खण न ॾियण जो फ़ैसिलो कयो हो, सियासी जमातुनि सां गॾिजी फ़ैसिलो कयो, शारा फ़ैसिले ते तव्हां ॾिठो मूंखे धक बि लॻो, मुंहिंजे जंग मां रत पए वई ऐं असां सुबुह जो 7 बजे खां वठी राति जो 10 बजे ताईं शारा फ़ैसिले ते वेठा रहियासीं। उन वक़्तु न उथणु घुरिजे हा, थियणु इहो घुरिजे आहे त पीर साहब पगारे जे क़यादत में असां वेठासीं हैदराबाद पुल जे हेठां, यादि आहे तव्हांखे? लखे माण्हू रोड ते आहे, असांखे उतां उथणो न घुरिजे हा। असां वेठासीं उन ई ॾींहुं सेम डे ते, हेॾा पीर साहब सां गॾु वेठासीं हैदराबाद में, उन ई ॾींहुं असां उबावड़े खां सिंध पंजाब बॉर्डर बंदि कयोसीं, कश्मीर खां असां सिंध पंजाब बॉर्डर बंदि कयोसीं, न उथणो हो। हाणे 1.5-2 साल गुज़री विया आहिनि, हाणे पुराणे वारे इलेक्शन खे वठी करे एहतिजाज जे बजाए अॻिली इलेक्शन जी असां तयारी कयूं था ऐं अॻिली इलेक्शन जे हवाले सां एहतिजाज जी हिकमत अमली बि जोड़ियूं था। माज़ी में छा थियो छा न थियो सियासी जमात आहे, उन वक़्तु जेको आहे असां पीर साहब असां सभु गॾियल हुआसीं, मुश्तरक सोचियोसीं त अवाम खे तकलीफ़ न अचे, मासूम ॿार गाॾियुनि में आहिनि, ख़वातीन गाॾियुनि में आहिनि, सिंध जूं नियाणियूं आहिनि, सिंध जा ॿार आहिनि, पोड़ा आहिनि, बीमार, उनखे तकलीफ़ न थिए। तव्हां ॾिठो न पीर साहब जे इज्तिमा में 15 मिंटनि में कोई 50 एम्बुलेंसूं पई गुज़रियूं। बाद में असांखे अहसासु थियो त किथे हिननि एम्बुलेंसनि में ऑफिसर पाण त कोन था गुज़रनि, इहे MPs पाण त हलफ़ खणण कोन था वञनि। सो इहे सभु शयूं उन वक़्तु जेको आहे मैनेज न थी सघियूं, जेकियूं मां सम्झां थो त हाणे असांखे प्री वक़्तु काफ़ी पियो आहे, पहिरियां खां मैनेज करणियूं पवंदियूं ऐं सॼी हिकमत अमली जोड़नी पवंदी ऐं बाक़ाइदा असांखे इलेक्शन जे शेड्यूल सां गॾु, पोलिंग जे शेड्यूल सां गॾु पंहिंजे कारकुन खे अॻिले लाइ अमल जो बि ऐलान हाणे खां ॾियणो। उन खां पहिरीं जेका इम्पोर्टेंट शइ हूंदी राशिद साहब, उहा इहा हूंदी त तव्हां इलेक्शन कमीशन खे इहो बावर करायो त जॾहिं निगरान सेटअप ठही वञे त पोइ हीअ जेका सॼी अफ़सरशाही आहे इहा तब्दील थिए, अंधा बोड़ा गूंगा वेठल आहिनि। 2002 खां मां इन तजुर्बे खां गुज़री रहियो आहियां, 2002, 2008, 2013 टे इलेक्शनूं मां पंहिंजे पीउ सां गॾु असिस्ट कयूं। 2018 ऐं 2024 जूं इलेक्शनूं मां डायरेक्ट पाण डील कयूं आहिनि। 5 इलेक्शन मां मूंखे तजुर्बो थी वियो आहे त हाणे इहे रड़ियूं करणु त निगरान सेटअप ठीकु हुजे, इहे रड़ियूं करणु त फलाणो SP हुजे, फलाणो DC हुजे, इहे कुझु बि कोई न ॿुधंदो, सभु अंधा मंडा आहिनि। हा, इहो करिणो आहे त पोलिंग डे खे कीअं महफ़ूज़ करिणो आहे, उहो त असां करे सघूं था न। मूंखे जेकॾहिं 50,000 माण्हू, 1 लख माण्हू वोट ॾियणु हल्के ते अचनि था त उहे 50,000 खां 1 लख माण्हू मां पंहिंजे पोलिंग ते विहारे वञा त बाबा शाम ते तव्हांखे वञिणो न आहे,
रिज़ल्ट तव्हांखे वठो। वेहणो आहे, रिज़ल्ट वठिणो आहे, दांदली नाहे करणु ॾियणी, इहो तव्हां करे सघां थो न हा, अवाम जी ज़हन साज़ी। उन खां पोइ तव्हांखे RO DRO जो ऑफिस पहुचणो आहे, घर वञी सुम्हणो न आहे, 10,000 माण्हू वठी मां RO DRO ऑफिस वेही त सघां थो न। उतां बि रिज़ल्ट न मिलियो त पोइ तव्हांखे एहतिजाज जे तरफ़ वञिणो आहे, पोइ तव्हांखे 10 ॾींहं, 15 ॾींहं, 20 ॾींहं, महीनो, जेकॾहिं मां इस्लामाबाद में 13 ॾींहंनि जो मुज़ाहिरो करे सघां थो, जेकॾहिं मां अमन मार्च 13 ॾींहं सॼी सिंध में करे सघां थो, जेकॾहिं मां ॿियो अमन मार्च सॼी सिंध में 7 ॾींहं करे सघां थो, जेकॾहिं मां सिंध असेंबलीअ ताईं जेको आहे कश्मीर खां रैली वठी अची सघां थो, त मां सिंध जे मुस्तक़बिल जे लाइ, अवाम जे वोट जे लाइ, जाली मैंडेट जे ख़िलाफ़ 15 ॾींहं बॉर्डर ते छो नथो वेही सघां। इन हिकमत अमली ते सोचणो आहे। तव्हां जेको चओ था न त SP न हूंदो, फलाण हुजे, इहे अंधा बोड़ा गूंगा आहिनि, रड़ियूं करे करे थकिजी पिया आहियूं, इहे कोन था मञनि, इहे कोन मञींदा। इहा साॻी कार वरी हो बि कनि, हुननि जा बि अच्छा, हज़ारे कारकुन अच्छा, क्लेश थींदो न, जहिड़ो थींदो। अवाम हिननि वटि आहे किथे? अवाम असां वटि आहे। पीपल्स पार्टी अवाम जी जमात जी नुमाइंदा नाहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहादत खां पोइ अॼु पीपल्स पार्टी वॾेरनि, भोतारनि, ख़ाननि, नवाबनि, सरदारनि जे बैसाखीअ ते आहे। उहे ग़रीब हारिनि ते डंडो खणनि था, उन्हनि खे मारनि था, कुटनि था, ज़बरदस्ती जेको आहे, उहे वीचारा छा कंदा हारी ज़मींदार। ॿियो, पीपल्स पार्टी पैसे जे बलबूते ते बीठल आहे। टियों, पीपल्स पार्टी ताक़तवरनि जे कंधे ते बीठल आहे, बंदूक उन जे कंधे ते आहे। इहे टे शयूं पीपल्स पार्टी खां निकिरनि त पीपल्स पार्टी धड़ामत। अवाम कल्ह बि असां सां हो, अॼु बि असां सां आहे। इहो तसवुरु छॾियो, ठीकु आहे, चैलेंज था कयूं न। न मां चैलेंज थो कयां न, तव्हांजे चैनल तां चैलेंज थो कयां न, तव्हांजे चैनल तां चैलेंज थो कयां न। पीपल्स पार्टी जॻह तय करे, इलाइक़ो तय करे, इलाइक़ो उन्हनि जी मर्ज़ीअ जो, जॻह उन्हनि जी मर्ज़ीअ जी, वेन्यू उन्हनि जी मर्ज़ीअ जो। हुननि वटि सरकारी गाॾियूं, सरकारी मशीनरी, सरकारी डिपार्टमेंट, पैसा, बिरयानी जूं प्लेटूं, सभु कुझु। हू बि सिंध जे अवाम खे सॾनि, आऊं बि थो सॾियां, उन्हनि जे वेन्यू ते, उन्हनि जी जॻह ते ताक़त जो मुज़ाहिरो था कयूं, त अवाम उन्हनि सां गॾु आहे या मूंसां गॾु आहे, ख़बर पइजी वेंदी त सिंध कंहिंसां गॾु आहे। सुठी ॻाल्हि आहे, इहो चैलेंज बिस्मिल्लाह, कबूल क़बूल करणु खपे। पर उन जे सां गॾोगॾु भला इहो जेको तव्हां ॿ टे जेके ॿुधाया त भई शयूं पीपल्स पार्टी वटि आहिनि, पर अॼुकल्ह ख़बरूं हलनि पियो त शायदि ताक़त वारा हाणे थोरो हथु कढनि पिया आहिनि, इन क़िस्म जी शयूं आहिनि। तव्हां बि त उन्हनि सां मिलो था, तव्हांजी बि मुलाक़ातूं थियनि थियूं। ताक़त वारनि खे तव्हां खां मूंखां वधीक ख़बर आहे। मंशियात जो उन्हनि खे वधीक ख़बर आहे त ॿेड़ो ग़रक़ पियो थिए। सॼी सिंध जे घिटी ॿाराड़े मंशियात आहे, उन्हनि खे ख़बर आहे। उन्हनि खे ख़बर आहे त कणिक ते हर साल 70 अरब जी करप्शन पई थिए। उन्हनि खे ख़बर आहे त हथियार किथां पियो अचे, कहिड़े वॾेरे जे ज़ेर असर धाड़ेल आहिनि, कहिड़े वॾेरे जे ज़ेर असर कबाइली जरगा आहिनि, कहिड़े वॾेरे जे ज़ेर असर फ़ैसिले जी चाबी आहे, कहिड़ो वॾोरो फ़ैसिला नथो कराए, कहिड़ो वॾेरो फ़ैसिला कराए थो। उन्हनि खे ख़बर आहे त कहिड़ो MPA वज़ीर नाहे, ऐं वज़ीर न हुजण जे बावजूदु केतिरो डिपार्टमेंट्स हलाए थो। मुख़्तियार कार वज़ीर आला बि तब्दील नथो कराए सघे, हिकिड़े MPA साहब जे हथ में आहे। सॼी सिंध जा तव्हां मूंखे को मुख़्तियार कार तब्दील कर, उहो जेसि ताईं MPA साहब अप्रूवल न ॾींदो। ऐं पोइ माशाअल्लाह सां उन्हनि जूं मिल्कियतूं, उन्हनि जा घर, उन्हनि जा बंगला, उन्हनि जा बैंक बैलेंस। हाणे त हाल इहो आहे त पहिरियों पैसनि जी ॾेती लेती कंदा हज़ारनि में, पोइ कयूं लखनि में, पोइ कयूं करोड़नि में। हाणे ॾेती लेती लारकाणे जहिड़े नंढनि शहरनि में बि, कराची जी ॻाल्हि नथो कयां, असेंबली जी ॻाल्हि नथो कयां, सेक्रेटरी जी ॻाल्हि नथो कयां, हाणे जेको आहे उहो सखर में, शिकारपुर में, कंदकोट कश्मीर में डॉलरनि में डीलिंग चले, उहा बि $20 लख, $25 लख, $30 लख। सो इहे सभु शयूं तव्हां खां मूंखां वधीक इदारनि खे ख़बर आहे। इदारा जेकॾहिं वाकई मुल्क सां ख़ैर ख़्वाह आहिनि, इदारा वाकई अवाम सां ख़ैर ख़्वाह आहिनि, इदारा वाकई सिंध खे मज़बूत चाहिनि था, इदारा वाकई करप्शन खां सिंध पाक ॾिसणु चाहिनि था, मंशियात खां पाक ॾिसणु चाहिनि था, 60 लख ॿार जेका तालीम खां महरूम आहिनि उनखे स्कूल में तालीम ॾियारणु चाहिनि था, जेकॾहिं वाकई इदारा, हैदराबाद जहिड़ी सिविल हॉस्पिटल आहे, हैदराबाद जहिड़ी MRI मशीन कोन्हे। पोइ जुमे ते हिकिड़ो मौलवी साहब खे मस्जिद में हमिलो थियो, ऐं उनखे जंहिंमहिल सिविल हॉस्पिटल खणी आया त वरी उनखे एम्बुलेंस में गोलियूं लॻल माण्हू एम्बुलेंस में विझी प्राइवेट हॉस्पिटल में खणी विया, उतां MRI कराए वरी वापसि खणी आया। इहे सभु शयूं तव्हां खां मूंखां वधीक इदारनि खे ख़बर आहिनि। इदारा कहिड़ी मजबूरी जे तहत हिननि खे हलाइनि पिया, छो था हलाइनि, छो हथु रखियो अथऊं, उन्हनि खे हथु खणणो पवंदो जेकॾहिं सिंध मज़बूत करणी आहे, जेकॾहिं अवाम मज़बूत करणो आहे, जेकॾहिं अवाम खे हक़ ॾियणा आहिनि। 70 साल में 50 साल पीपल्स पार्टी सिंध ते इक़्तिदार कयो, 78 साल में, ऐं पोयनि 19 सालनि खां बिला शिरकत गैर पीपल्स पार्टी इक़्तिदार करे पई। नतीजो छा आहे? नतीजो इहो आहे त न ॿेट महफ़ूज़ आहिनि, न वसीला महफ़ूज़ आहिनि, न जज़ीरा महफ़ूज़ आहिनि। अॼु हालत इहा त 1.5 साल जूं नियाणियूं अगवा थियूं थियनि, रैप थियूं थियनि,
क़त्ल थियूं थियनि। क़त्ल पोयनि 15 ॾींहंनि में घणियूं नियाणियूं क़त्ल थियूं आहिनि सिंध में? पोइ असां कल्ह ई सिर्फ़ु 15 ॾींहंनि में। असांजी रिपोर्ट आहे 1 महीने में 23 औरतूं क़त्ल थियूं आहिनि, अॼु वरी 24 अची 15 ॾींहंनि में मां तव्हांखे जेकॾहिं ॻणाइणु शुरू कयां, ख़ैरपुर जी नियाणी, रत्तेदरे जी नियाणी, लारकाणे जी नियाणी, खरड़ा जी नियाणी, मीरपुर ख़ास जी नियाणी, कंदकोट कश्मीर जी नियाणी, वरी ख़ैरपुर जी नियाणी, वरी हा। कल्ह क़त्ल थियो अथव। जेकॾहिं ॻणणु शुरू कयो त ऐं उमिरि 9 साल खां 1.5 साल, जेकियूं रैप पियूं थियनि। हा हा कारोकारी जो फिगर अलॻि आहे, अलॻि जेकियूं रैप पियूं थियनि। हाणे मासूम नियाणियूं रैप थियनि ऐं उन्हनि खे बि इंसाफ़ न मिले। मीरपुर ख़ास वारी नियाणीअ जे क़त्ल खे 6 महीना थिया आहिनि, उनजो लाश दरिया में वाह में फिटो कयो वियो हो, 8 ॾींहंनि खां पोइ लाश मिलियो। तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, 6 महीननि में हिन वक़्त ताईं पुलिस उन केस जी रिपोर्ट फाइल न कई आहे कोर्ट में। कीअं इंसाफ़ मिलंदो? सो आवे जो आवो बिगड़ियल आहे, पाणी नक खां मथी हलियलड़ो आहे। इदारनि खे सोचणो पवंदो, मुक़्तदर खे सोचणो पवंदो, अवाम खे सोचणो पवंदो ऐं सभिनी खे गॾिजी करे किरदारु अदा करणो पवंदो। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि पीपुल्स पार्टी जे दोस्तनि खे बि चवां थो, बसि हाणे बसि कयो, घणो थी वियो, बसि कयो, घणो थी वियो। छा मां बसि कनि? जान छॾनि हाणे असांजी अवाम जी। इक़्तिदार हाणे केरु छॾींदो आहे? एतिरो कमायो तुंहिंजो 7-8 नसुल खाईंदनि त बि बचंदुनि, खुटंदुनि कोन। हाणे 7-8 नसुल कंहिंखे वारो ॾिनो वरी तव्हांखे? उन्हनि मां, हा बिल्कुलु बिल्कुलु। इनजे करे ॾिसो, इनजे करे मुंहिंजी जमात पाकिस्तान ठाहिण खां वठी पार्लिमानी सियासत जो हिसो, ठीकु आहे। केतिरा लाहा आया, केतिरा चढ़ा आया। मुंहिंजी जमात हुकूमतुनि जी मुखालिफ़ बि रही, टंके जी चोट ते, हुकूमतुनि जी इत्तेहादी बि रही, टंके जी चोट ते, आलमी इस्टेब्लिशमेंट जी बि मुखालिफ़ रही, मुल्की इस्टेब्लिशमेंट जी बि मुखालिफ़त रही, तव्हांजे इल्म में आहे। उन जे बावजूदु अॼु नैब में, अॼु पानामा में, अॼु विकी लीक्स में, अॼु डॉन लीक्स में, अॼु FIA में, अॼु सुप्रीम कोर्ट में, अॼु हाई कोर्ट में, अॼु सिविल कोर्ट में, अॼु ATC कोर्ट में, अॼु पब्लिक में कंहिं 1 रुपए जे करप्शन जो को केस असांजे मथां हले थो? जेकॾहिं हले थो पोइ त असांखे रिफ्यूज़ कयो। पर जेकॾहिं 47 खां 2026 ताईं मुंहिंजी जमात जे MNAs, MPAs, मिनिस्टर्स, सेनेटर्स खां वठी आम कारकुन ताईं जो दामन करप्शन खां पाक आहे। ऐं करोना में हुकूमत सुतल हुई, JUI ख़िदमत कई। ऐं सैलाब में हुकूमत सुतल हुई, 13 12 11 फुटनि जे पाणीअ में राशि सुम्हरो बीठो हो। ऐं उन वञी करे जेको मां न MP हुउसि न MNA हुउसि, मां सॼी सिंध लताड़ी, हेलीकॉप्टरनि ते बि वियुसि, ॿेड़ियुनि ते बि वियुसि, लांचुनि ते बि वियुसि, गाॾियुनि ते बि वियुसि, पहिरें पंधु बि वियुसि ऐं लखनि माण्हुनि खे रिलीफ पहुचायो। जेकॾहिं मुंहिंजी जमात जो इहो किरदारु आहे त पोइ हा, मौक़ो अहिड़ी जमात खे ॾियो जंहिंजो दामन करप्शन खां पाक हुजे, केसनि खां पाक हुजे, नैब, FIA, सुप्रीम कोर्ट, पानामा, विकीलीक्स खां पाक हुजे। छो न अहिड़नि माण्हुनि खे अॻिते अचण ॾिनो थो गुंजाइश वञे? आहे कंहिं मज़हबी सोच वारी जमात खे एतिरो वोट ॾियनि जो उनखे हुकूमत ते जेकॾहिं गुंजाइश न हुजे हा त 2024 जे इलेक्शन जा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जा रिज़ल्ट खणो, जेका मां क़बूल करण लाइ तयारु न आहियां। मां इनकार कयो आहे त मूंखे नतीजा नथा खपनि, जाली आहिनि, उहे खणो। लारकाणे जी क़ौमी असेंबली जी सीट, कंबर शदात कोट जो 2 क़ौमी असेंबली जी सीट, उनखां पोइ शिकारपुर जो 2 क़ौमी असेंबली जी सीट, उनखां पोइ कंदकोट कश्मीर जी क़ौमी असेंबली जी सीट, उनखां पोइ सखर जी 1 क़ौमी असेंबली सीट, घोटकी जी 1। 8 क़ौमी असेंबलीअ जे सीटुनि ते, सिर्फ़ु 8 क़ौमी असेंबली सीटुनि ते इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान लिखी ॾिनो आहे त JUI किताब जे निशान ते 11 लख वोट खयो आहे। छा खणो नतीजा। छो पोइ कामयाबी छो न? पोइ बाबा फॉर्म 47 आहे, सिंध जो अवाम मूंसां गॾु आहे। केरु सोचे त सिंध जो अवाम मूंसां गॾु आहे? सिंध जो अञा जेका बेनज़ीर इनकम ते वोट था ॾियनि, उहे रुगो थोरा मुड़ी पवनि। अञा जेका चांहि जे कोप ते मुछ वटाए करे बिरयानी जे प्लेटुनि ते नचा था कनि, उहे थोरो मुड़ी पवनि। अञा जेका इलेक्शन जे ॾींहंनि में 2000, 4000, 5000, 8000 ते वोट था, उहे थोरो मुड़ी पवनि त असां ॿोहारो ॾेई अचूं। अच्छा, सभ खां वॾो सवाल इहो आहे त जेकॾहिं पाण फ़र्ज़ु कयूं था तव्हांजी हुकूमत अचे थी, हिकिड़ी जमियत उलमा इस्लाम हिकु मज़हबी जमायत आहे, सियासी जमायत आहे, सिंध जे माण्हू खे इहो तव्हां कीअं यकीन ॾियारींदो त हिते जेके बि तबिका आहिनि, चाहे उहे जहिड़ी बि सोच रखंदड़ हुजनि, जहिड़े बि नज़रे जा हुजनि, उहे महफ़ूज़ रहंदा ऐं उन्हनि खे उहे बुनियादी हक़ मिलंदा जेको आइन ऐं कानून ॾिए थो? अजीब ॻाल्हियूं था कयो। मूंखे ॿुधायो न, मज़हबी माण्हू मां उन ते थो अचां न, मां उन ते थो अचां न। तव्हां अजीब ॻाल्हियूं था कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मज़हबी ही या गैर मज़हबी? हुनजी पार्टी त सवाल आहे, पार्टी हुनजी सेक्युलर पार्टी चवराईंदी आहे न, त असां सेक्युलर आहियूं। बिल्कुलु चवंदी आहे। बेनज़ीर भुट्टो शहीद थी थिए, सॼी सिंध में बाहि थी लॻी वञे, अरबनि रुपयनि जी मिल्कियतुनि जो नुक़सान थियो या न थियो? बिल्कुलु थियो। खरबनि जो इज्तमाही मजमूई तौर ते खरबनि जो नुक़सान पाकिस्तान जो थियो या न थियो?
माण्हुनि सिंध खे लुटियो या न लुटियो, बैंकुनि खे लुटियो या न लुटियो, घरनि। अच्छा, अजीब, सेक्युलर जमात जी लीडर शहीद थिए, सिंध खे बाहि लॻी वञे, उहे सेक्युलर आहिनि। मज़हबी जमात जो डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो शहीद थिए, मां एम्बुलेंस ते बीह चवां त वण जो पतो बि न किरे, ऐं हिते सभिनी खे रहण जो ऐं जीअण जो हक़ आहे, सिंध मुंहिंजे पीउ जी आहे, कंहिंखे ख़राश तक न अचे, मां इंता पसंदि आहियां। अजीब ॻाल्हि आहे त पन्नो आकिल में पीपल्स पार्टी बल्दियात में हिंदुनि खे हिकिड़ी बि टिकट न ॾे, ऐं मां 8 यूसिन ते बल्दियात जे इलेक्शन में चेयरमैन जे सीटुनि ताईं हिंदुनि खे टिकट ॾेई करे बीहारिया, मां इंता पसंदि आहियां। अजीब ॻाल्हि आहे त शिकारपुर मां डॉक्टर इब्राहिम जतो जेको अहले तशरीह सां तालुक़ थो रखे, उन जो भाउ आबिद ख़ान जतो जेको अहले तशरीह सां तालुक़ थो रखे, उनखे मां टिकट ॾेई करे बीहारियां, ऐं उनजे घर ते हिकिड़े पासे लाइ अलम लॻल हुजे, ॿिए पासे लाइ JUI जो झंडो लॻल हुजे, मां इंता पसंदि आहियां। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, तव्हांखे कंहिं चयो आहे त मुल्ला इक़्तदार में ईंदा त पादर हणी करे, जूता हणी, फटका हणी ॾाढियूं रखाईंदा? तव्हांखे कंहिं चयो आहे त मुल्ला इक़्तदार में ईंदा डंडा हणी करे पटका पाराईंदा? तव्हांखे कंहिं चयो आहे त मुल्ला इक़्तदार में ईंदा मायुनि खे कुटे करे बुरका पाराईंदा? ला इकराह फिद्दीन, दीन में काई ज़बरदस्ती कोन्हे। उदो इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना। अल्लाह हुकुम तो करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माण्हुनि खे दीन जे तरफ़ सॾ, माण्हुनि खे दीन जे तरफ़ सॾ, लेकिन हिकमत सां ऐं नरम गुफ़्तगूअ सां। लिहाज़ा असां मज़हबी लीडर जे हैसियत में माण्हुनि खे दीन जे तरफ़ सॾींदा त हे रहमान जो रस्तो अथव, हे शैतान जो अथव, हे जन्नत जो अथव, हे जहन्नम जो अथव, हे अर्ज़ करे वञां, हे जन्नत जो अथव, हे जहन्नम जो अथव, हे कामयाबी जो अथव, हे ना। हलो तव्हांजी मर्ज़ी, न हलो तव्हांजी मर्ज़ी, बहैसियत रिलीजियस स्कॉलर जे। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, पाकिस्तान में छॾियूं था, सिंध में बरेलवियुनि जूं घणियूं मस्जिदूं आहिनि, देवबंदियुनि जूं घणियूं आहिनि, शीयनि जूं इमाम बारगाहूं घणियूं आहिनि, हिक महले में गॾु हूंदियूं आहिनि। कॾहिं कंहिं मस्जिद वारे उथी करे डंडो खणी ॿिए जो मथो फाड़ियो आहे? मुंहिंजो सवाल आहे, किथे थियो आहे ॿुधायो? पहिरियां थींदो, किथे थियो आहे? तव्हांजे साम्हूं को मिसाल आहे, मूंखे इलाइक़े जो नालो खणो, मस्जिद जो नालो खणो, इमाम जो नालो खणो, मां तव्हांखे चैलेंज थो कयां। ज़बानी इख्तिलाफ़ अलॻि शइ आहे, न थिया आहिनि, सिंध में न थियो आहे। सिंध में कराची में केतिरा माण्हू मारिया विया फ़िरक़े वारे जी बुनियाद ते। ॾिसो, मां अर्ज़ कयां, मूंखे कंप्लीट करण ॾियो। ॾिसो, जेसीं ताईं टारगेट किलिंग हुई, कराची जी जंहिंजी तव्हां ज़िक्र कयो, अहले तशीह ऐं सुन्नी खे ॿिए आमो साम्हूं हुआ। अहले तशीह सुन्नियुनि खे मारियो, सुन्नियुनि अहले तशीह खे मारियो। ईअं ई मुहाजिरनि सिंधियुनि खे मारियो, सिंधियुनि मुहाजिरनि खे मारियो। ईअं ई पठाणनि सिंधियुनि जो क्लेश, पठाणनि मुहाजिरनि जो क्लेश रहियो आहे। लेकिन उन जा पैरा खणो त उन जे पोयां कराइण वारो केरु हो, एजेंडो कंहिंजो हो। जेकॾहिं उन जे पोयां लीडर अहिड़ा हूंदा, अल्ताफ़ हुसैन जहिड़ा, नतीजा इहे निकिरंदा। लेकिन जिते डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जो नालो ईंदो, जिते मौलाना अब्दुल करीम कुरैशी देर वारे जो नालो प्लीज़, मुंहिंजी जमात हमेशह मज़हबी रवादारी जी ॻाल्हि कई आहे। कीअं? 2002 में MMA काइम करे, 2018 में MMA काइम करे, उन खां पोइ थियो आहे। उन खां पोइ मां मुंहिंजी ॻाल्हि इहा ई करण पई चाही त जॾहिं MMA ठही, डॉक्टर साहब ऐं ॿिया जेके हिते मुख़्तलिफ़ मज़हबी ख़्यालनि जा या जमातुनि जा माण्हू जॾहिं गॾिजी हिकिड़ो इतिहाद ठहियो, त उनजो मां पाण बि उनजो गवाह आहियां उन शयुनि जो। त असां जिते हू ॾिठो त भई हिक ॿिए जे जेके शिया ऐं सुन्नी या बरेलवी देवबंदी हिक ॿिए जे में न वेंदा हुआ इबादत गाहुनि में, त उहे गॾु वेठा। मतिलबु मां पाण इन शइ जो गवाह आहियां त असां वटि जॾहिं इमाम बारगाह हिकिड़ी ठही पए, उनजो जॾहिं संगे बुनियाद पइजी रहियो हुयो ऐं अलामा साजिद नक़वी उनजो संगे बुनियाद विधो हुयो, त उन हिकिड़ी सिर में जिते हिकिड़ो हथु अलामा साजिद नक़वी जो हुयो, त ॿियो हथु जेको तव्हांजो नवाब शाह जो जेको ज़िले जो सदर उनजो। ठीकु आहे, इहा MMA खां पोइ इन जो मतिलबु इहो थियो त किथे न किथे त तव्हांजो ख़्याल, तव्हांजूं तकरीरूं, तव्हांजा मामला हुया जंहिंजे करे माण्हू इश्तिहाल में जीअं ई तव्हां गॾु वेठो ठापुर थी वई। न मसलकी इख़्तिलाफ़ कल्ह बि हो, मसलकी इख़्तिलाफ़ अॼु बि आहे, मसलकी इख़्तिलाफ़ क़यामत जे सुबुह ताईं बि रहंदो। मसलकी इख़्तिलाफ़ दलील जे बुनियाद ते हल थींदो, गोलीअ जे बुनियाद ते। गोलीअ सां ॻाल्हि हल थींदी, गोलीअ सां न थींदी। मुंहिंजी जमात अदम तशद्दुद जी क़ाइल जमात आहे, हाणे का न आहे। 1919 में पाकिस्तान ठहण खां पहिरियां जॾहिं JUI जो क़याम अमृतसर में थियो, अजीब तव्हांखे अॼु ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजे नाज़रीन खे ॿुधायां, 1919 में अमृतसर में JUI जो बुनियाद पियो आहे, पाकिस्तान ठहण खां पहिरियां।
47 में पाकिस्तान ठहियो आहे, 1919 में JUI ठही आहे। उन वक़्तु जेका पहिरीं काबीना ठही उन जो सदर मुफ्ती किफ़ायतुल्लाह मुहद्दिस देहलवी हो, देवबंदी हो। उन सां गॾु 11 काबीना जा रुकन हुआ। पहिरीं काबीना में 3 बरेलवी हुआ, 2 अहल हदीस हुआ, 1 शियो हो। बुनियादी JUI जी काबीना में मज़हबी रवादारी ऐं मसलकी रवादारी सां पियो आहे। JUI हमेशह मज़हबी रवादारी कई आहे, मसलकी रवादारी कई आहे। राशिद महमूद सुमरो जेकॾहिं इंतिहा पसंद हुजे हा त लखे सिंध जा माण्हू ज़ाहिर गॾु आहे। न हुजनि हा। मुंहिंजो हिकु हिकु जलसो आहे, नज़र खुटे थी, माण्हू ॾिसो, नथा खुटनि। उन छा में इहो सिंध जो एतमाद हाणे न आहे? ॾिसो, ॾिसो तव्हांखे ॿुधायां, उहो जेको तव्हांखे प्यार मिले पियो या तव्हांखे हिमायत मिले पई तव्हां सां छो गॾु पई जेकॾहिं मिले? सिंध में मिले, छो पई मिले? जेकॾहिं छाकाणि मां त इंतिहा न पसंद हुजां त मूंखे मिले हा। मां ॿुधायां थो, उनमें तव्हांजे वालिद साहिब जो वॾो रोल हुयो, उनमें तव्हां उनजी लेगेसी खे खयों आहे न, तव्हां उनजी विरासत खे खयों आहे। ऐं उनखे जेको सिंध जे माण्हुनि प्यार ॾिनो न, उहो इन बुनियाद ते कोन ॾिनो त डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो JUI जो झंडो खणी बीठो आहे। न, उहो सिंध जी ॻाल्हि कंदो, सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कंदो, सिंध जे पाणी जी ॻाल्हि कंदो, सिंध जे नाणी जे वसीलनि जी ॻाल्हि त कंदो। पोइ उन करे सिंधी माण्हुनि सां प्यार बि कनि पिया, उन सां बीठा तव्हां सां सेम डॉक्टर ख़ालिद महमूद सां जेतिरा माण्हू बीठा हुआ, मूंसां उन खां माण्हू घटिया आहिनि या वधिया आहिनि? वधिया आहिनि, ज़ाहिर आहे वधिया वधिया आहिनि आहिनि, त छो वधिया आहिनि? त मां उहा लेगेसी जारी रखी आहे न। जेकॾहिं मां अपोज़िशन में वेही करे उहा साॻी लेगेसी खणी करे अॻिते हलां थो त इक़्तिदार ते वेही करे साॻी लेगेसी खे फॉलो कंदुसि न। ऐं करिणो पवंदो न, न त पोइ तव्हां में हिन में फ़र्क़ु हिते ई रहंदो। सभिनी खे रहण जो, हिते सभिनी खे जीअण जो, हिते सभिनी खे मज़हब ऐं मसलक जे प्रचार जो हक़ हासिल आहे। मुंडियूं लाहिण जो इख़्तियार कंहिंखे कंहिंखे बि बि न आहे। कोन्हे। लकुम दीनुकुम वलिय दीन। हा, बहैसियत हिकु आलिम जे, बहैसियत हिकु रिलीजियस स्कॉलर जे, बहैसियत हिकु थॉट जे, अॻुवाण जे, तोखे पंहिंजे नज़रियात जे इज़हार खां इनकार नथो कोन्हे, करे, बिल्कुलु चाहे उहो देवबंदी हुजे, बरेलवी हुजे या शियो हुजे। केरु बि हुजे, जी, करे सघे थो। बिल्कुलु। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त माना हाणे अॼुकल्ह वरी बहस बि हले पियो कुझु भई सिंध में मुलहद जेके आहिनि उहे तमामु घणा वधी विया आहिनि। तव्हांजे भाउ जी इहा आई आहे, ऐं ॿियो त भई पाण इन में हाज़िर नाज़िर जे उन्हनि मज़हब मामलनि में फाथा पिया आहियूं। मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु त सिंध जे अंदरि को शायदि मज़हबी इंतिहा पसंदी या इन फ़िरक़े वारी त एतिरी त न आहे रही, पर इहो हिकिड़ो ज़रूरु मामिलो आहे त सिंध में मुलहद वरी कीअं आहिनि, केतिरा आहिनि, छा मुंहिंजे आहिनि? भाउ जे गुफ़्तगूअ खे मनफ़ी नज़र सां ॾिठो वियो, उनखे मुस्बत नज़र सां ॾिठो वञे। उन गुफ़्तगूअ में सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि कई आहे, उहो हिकिड़ो इजलास जी गुफ़्तगू आहे, कंहिं जलसे जी न आहे, आम पब्लिक जी न आहे। JUI जो इजलास आहे, उहा गुफ़्तगू इजलास जी आहे, पार्टीअ जे उहिदेदारनि खे गुफ़्तगू आहे, हा, पब्लिक सां न आहे। इहो जेको गुफ़्तगू जो अंदाज़ हूंदो इजलास जे अंदरि हूंदो आहे, उस्ताद शागिर्द खे सेखारींदो आहे। ज़ाहिर आहे उहो हिकिड़े रिलीजियस पार्टी जो अॻुवाण आहे, ज़िले जो प्रेसिडेंट आहे। उन में उहो पंहिंजे उहिदेदार खे छा थो सम्झाए त हाज़िर नाज़िर जे मसइलनि मां ॿाहिरि निकिरो, हा, शिया सुन्नी जे मसइलनि मां ॿाहिरि निकिरो, हिन इख़्तिलाफ़ खां ॿाहिरि अचो, या उन ते उनखे उनजी पुठी ठपियो हा, त हू एप्रिशिएट पंहिंजे उहिदेदार खे मज़हबी नफ़रतुनि खां ॿाहिरि पियो कढे। नंबर 1। नंबर 2, उन में इहो चयो आहे त इल्हाद खां मुराद हुन छा वरिती आहे उते, त बाबा मुंहिंजो हिकिड़ो को रिश्तेदार आहे, उन सां साम्हूं वाक़ियो पेश आयो, त उन चयो आहे त मां अलाह खे नथो मञां। उन चयो आहे त मूंखे पूर जो न, मूंखे दरिया में फिटो कजो, आहे मुसलमान, मुंहिंजो रिश्तेदार आहे, नालो नथो खणां। उन में उन ज़िक्र कयो आहे। उन में वरी उन ज़िक्र कयो त मां डॉक्टर खे ॾेखारणु वियुसि, उन डॉक्टर चयो त मौलवी साहिबु अलाह किथे आहे? हा, त मां तव्हांखो थो पुछां त अलाह जी प्रचार करणु छा इहा सिंध सां, दीन सां, माण्हुनि सां गद्दारी आहे? न, बिल्कुलु न। पंहिंजे कारकुन खे, पंहिंजे उहिदेदार खे, पंहिंजे शागिर्द खे, पंहिंजे उस्ताद खे, मस्जिद जे इमाम खे, वाइज़ खे, नसीहत करण वारे खे इहो चवणु त बाबा माण्हुनि खे अलाह जे तरफ़ सॾियो, छा अलाह जे तरफ़ सॾियणु जुर्म आहे? मुसलमान जे ॿार खे क़ुर जे तरफ़ सॾियणु जुर्म आहे? मुसलमान जे ॿार खे हदीस जे तरफ़ सॾियणु जुर्म आहे? मुसलमान जे ॿार खे अलाह ऐं अलाह जे रसूल जे तालीमात खां रोशनास कराइणु जुर्म आहे? मूंखे हिन सुवाल जो जवाबु ॾियो। हू पंहिंजनि माण्हुनि खे चए थो ॿारनि खे अलाह सेखारियो, रसूलुल्लाह जी तालीमात सेखारियो, इन ते धुल विझाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? इन जो मतिलबु आहे त पोइ हुन जेका इंजेक्शन हई आहे उहा सही हई आहे न। इन जो मतिलबु आहे त वाकई जेको आहे, पोइ वरी अॻियां जुमिलो छा आहे, सिंध सेक्युलर हुई, सिंध सेक्युलर आहे, सिंध सेक्युलर रहंदी। तव्हांजो चहिरो सेक्युलर चहिरो न आहे, तव्हांजो चहिरो इंतिहा पसंदीअ जो चहिरो आहे। मुंहिंजो चहिरो सेक्युलर चहिरो आहे। त मां देवबंदियुनि सां बि गॾु हलां थो, बरेलवियुनि सां बि गॾु हलां थो, शियनि सां बि गॾु हलां थो, अहल हदीसनि सां बि गॾु हलां थो, MMA जी शक्ल में। ही सेक्युलरिज़म न आहे त ॿियो छा आहे? ही सेक्युलर जो बहितरीन जेको आहे उहो नओं वर्जन न आहे त ॿियो छा आहे? ऐं सेक्युलर सिर्फ़ु इनखे चइबो त अलाह जो इनकार, सेक्युलर इनखे चइबो त रसूल जो इनकार, सेक्युलर इनखे चइबो त ॾाढ़ी ऐं पटके खे गारी, इहो सेक्युलर? इहा इंतिहा पसंदी आहे। अलाह जो इनकार इंतिहा पसंदी आहे, तव्हां किरोड़ हा मुसलमाननि जी दिल आज़ारी था कयो। रसूल जो इनकार या इंतिहा पसंदी आहे, तव्हां किरोड़ हा मुसलमाननि जी दिल आज़ारी था कयो। क़ुर जो इनकार इहा इंतिहा पसंदी आहे, तव्हां किरोड़ हा क़ुर जे फॉलोवर्स जी दिल आज़ारी था कयो।
मुंहिंजी जमात में हा, शियो मतिलबु तव्हां मां लेट हा मी कंप्लीट हा ॾिठो अहम हा सवाल कयो आहे, हा तव्हां इंतिहाई हा ज़रूरी आहे त मां हिन ते जवाबु ॾियां। मां हिंदुनि सां बि गॾु थो हलां, हिंदुनि खे टिकेटूं ॾेई बीहारियां थो, शीयनि खे बि टिकेटूं ॾेई बीहारियां थो, पर 2024 में मां तव्हांखे लिस्ट ॾींदुमि त मुंहिंजे जमात में केतिरनि जेको आहे उहे अक़लियत जे नुमाइंदनि फार्म भरिया, केतिरनि देवबंदियुनि, केतिरनि बरेलवियुनि, केतिरनि शीयनि फार्म भरिया। इहो आहे उहो चहिरो जेको इस्लाम जो ख़ूबसूरत चहिरो आहे, सभिनी खे रहण जीअण खणी हलण जो। ही इंतिहा पसंदी न आहे जेको असां पिया कया थियूं, तव्हां जेको कयो पिया इहा इंतिहा पसंदी आहे। नंबर 2 ऐं नंबर 3 त मौलवियुनि जी सोच खे सिंध रद्द करे छॾियो, ग़लति आहे। जेकॾहिं मौलवियुनि जी सोच खे सिंध ग़लति कयो आहे त पोइ लारकाणे में राशिद साहब 80,000 वोट कीअं खया, शिकारपुर में 80,000 वोट कीअं खया, मुंहिंजे हिकु हिकु जलसे में 50,000 हिकु हिकु लख माण्हू कीअं, लारकाणे स्टेडियम में पैर रखण जी जॻह कोन्हे, मीरपुर ख़ासि गामा स्टेडियम में पैर रखण जी जॻह कोन्हे, कराची जे शाहराह क़ाइदीन ते ड्रोन हली हली मोटी थो अचे, इंडिया जे बॉर्डर ताईं मुंहिंजा जेका जलसा आहिनि, छा इहे सिंधी न आहिनि? इहे लखे सिंधी जेको आहे, जेकॾहिं उन्हनि खे मज़हब खां नफ़रत हुजे, मौलवीअ खां नफ़रत हुजे, ॾाढ़ी ऐं पटके खां नफ़रत हुजे, त पोइ मुंहिंजे प्रोग्राम में न चवनि आऊं ऐं कांउ हुजां, पोइ कख कारीअ जा हुजनि, पोइ मुंहिंजे कड़ को लॻणो आहे। जेका लखे माण्हू मुंहिंजा फॉलोवर्स आहिनि, मूंसां गॾु था हलनि, मुंहिंजे मशनि, मुंहिंजे सोच खे खणी हलनि था, इन जो मतिलबु आहे त सिंध तव्हां सां प्यार नथी करे, सिंध मूंसां, मुंहिंजे सोच, मुंहिंजे नज़रिए, दीन ऐं इस्लाम सां प्यार थी करे, ऐं दीन ऐं इस्लाम ऐं रसूलुल्लाह जो आफ़ाक़ी पैगाम सिंध ताईं पहुचाईंदा रहंदासीं। उहो मुहबत जो आहे, उहो नफ़रत जो न आहे, गॾु रहण जो आहे, क़तल करण जो न आहे। इंशा अल्लाह इंतिहा पसंदीअ खे कल्ह बि मां धुॾियो हो, अॼु बि मां धुॾींदुसि, लेकिन अल्लाह जे ख़िलाफ़, रसूल जे ख़िलाफ़, क़ुर जे ख़िलाफ़ जेकॾहिं को कोरीअड़ो जेको आहे उहो ॿिरड़ मां ॿाहिरि निकिरंदो त उनखे ॿुधाईंदासीं त हिते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान ऐं क़ुर ते ईमान आणण वारा लखे माण्हू आहिनि जेका तव्हांजे सोच ऐं नज़रिए खे धुतकारे रहिया आहिनि। हूअं भला तव्हां ज़ाहिर आहे मौलवी साहिब आहे, मदरसो बि हलायो पिया, मुंहिंजे ख़्याल 2 मदरसा शायदि तव्हां पाण जेके फिज़िकली वञी वेही उहे हलायो था, जी ऐं ॿिया त तव्हांजी निगरानी में बि जाम हलंदा। तव्हां छा था सम्झो त हूअं जेको मेंबर आहे उहो पाण, छाकाणि त मुस्लमान आहियूं, उन मेंबर रसूल सां उनखे निस्बत ॾियूं था कि वॾी हुनजी वॾी हैसियत आहे, मेंबर केतिरो मददगार साबित थी सघे थो असां में इन सिंध जे अंदरि मुहबतुनि खे वधाइण लाइ, नफ़रतूं ख़तमु, विछा ख़तमु करण जे लाइ केतिरो मददगार थी सघे थो? छाकाणि त उहो मेंबर, तव्हां नफ़रत जी ॻाल्हि थींदी त सोसाइटी में नफ़रत वेंदी, जेकॾहिं मेंबर तव्हां मुहबत जी ॻाल्हि थींदी त उहो सोसाइटी में मुहबत मेंबर ई त मददगार थियो आहे, ॿियो केरु थियो आहे? इहो ई शिकारपुर आहे, इहो ई जतोई महर जी मुंडी थो लाहे, महर जतोई जी मुंडी थो लाहे। इहा ई मस्जिद आहे जंहिं इन महर ऐं जतोईअ खे पंहिंजे मेंबर ऐं मस्जिद तां मुहबत जो दर्स ॾेई करे हिक सफ़ में गॾु विहारियो आहे। इहो इस्लाम जो दर्स आहे, इहो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो दर्स आहे। अमुन जे लाइ मूंखां अलावा कंहिं कोशिशि कई आहे? इस्लाम जो दर्स आहे तॾहिं त ॾियां थो न। जेकॾहिं इस्लाम जो दर्स न हुजां, मां अमुन जे लाइ 11 12 13 ॾींहं ॿाहिरि छो निकिरां? इस्लाम जो दर्स न हुजे हा, रसूलुल्लाह जो दर्स न हुजे हा, क़ुर जो दर्स न हुजे हा, त मां असेंबली जे 12 लखे माण्हू अमुन जे लाइ छो गॾु कयां? जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं क़ुर ऐं शरीयत ऐं इस्लाम जो दर्स न हुजे, मां सिंध में 2 अमन जरगा सकर में वेही छो कयां? सभ खां वधीक मददगार मेंबर थियो आहे। तव्हां कॾहिं, तव्हांजो चैनल आहे न, तव्हांजा व्यूअर्स आहिनि, कॾहिं ख़ामोशी सां कंहिं कैमरामैन खे मोकिलियो, जुमे ते मुंहिंजी मस्जिद में अची वेहे ऐं ख़ुफ़िया रिकॉर्डिंग करे उन खां पोइ उहा हलायो, ताकी तव्हांखे ख़बर पए त मेंबर तां मां मुहबत जो दर्स थो ॾियां या मां नफ़रत जो दर्स थो ॾियां। मेंबर ई मुहबत जो दर्स थो ॾे। क़ौम जेका जुड़ियल आहे, जिते क़ौम यकजा थी थिए, जिते क़ौम मुत्तहिद थी थिए। तव्हां ईद जी तकीर, मुंहिंजी लारकाणे जी ईद जी वीडियो खोले ॾिसो, मां हथ ॿधी निमाज़ थो पढ़ां, मूंसां गॾु बीठल जेको आहे उहो हथ खोले निमाज़ थो पढ़े, हिकिड़ी सफ़ में बीठा आहियूं, गॾु बीठा आहियूं। असर सेक्युलरिज़म त इहो आहे न, मुहबत जो मिसाल इहो आहे त तव्हां हर को पंहिंजे नज़रिए ते मिसाल इहो। इमाम मुंहिंजो भाउ आहे, हा, इमाम मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजे पोयां मां हथ ॿधी बीठो आहियां ऐं मूंसां गॾु बीठल हथ छॾी बीठो आहे। इहो जेकॾहिं मूं वटि मुहबत जो दर्स न हुजे हा, इस्लाम मुहबत जो दर्स न ॾे हा, त इहो कीअं मुमकिन थी सघे पियो? अच्छा, हूअं राशिद साहिब वरी पाण थोरो सियासी मामलनि ॾे अचूं, लाड़काणे जो ज़िक्र कयूं। मूं वटि तव्हां 3 वक़्तु हिन चैनल ते आहियो, लाड़काणे सां तालुक़ु रखंदड़ जेके वेठा आहियो, जमील सुमरो साहिब ऐं मौज़म अब्बास साहिब, ज़ाहिर आहे हुनजी गुफ़्तगू तव्हां ॿुधी हूंदी। हाणे हिकिड़ो चए थो त असां तमामु रिकॉर्ड तरक़ियाती कमु कराया आहिनि, ऐं ॿियो चए थो त तरक़ियाती कमु छा न आहिनि। हाणे तव्हां मौलवी आहियो, तव्हां ॿुधायो त छा हालत आहे? ॾिसो, मां अपोज़िशन में आहियां, मुंहिंजी का बि ॻाल्हि हूंदी त उहो चवंदा त भाउ अपोज़िशन जो माण्हू आहे। मूंखे छॾियो, तव्हां अवामी सर्वे कयो। 3 ॾींहं मां वियुसि मिठी, मुंहिंजो प्रोग्राम हो थरपारकर जे शहर मिठी में। राति जो हिकिड़ो जूस वारो, जूस खपाइण वारो, मां जिते रहियल हुयुसि त उहो उते आयो, त मूंखे चई त मुंहिंजी दिलि थी चए त तव्हां मुंहिंजी रेड़ीअ ते अचो, मुंहिंजी कश्मीर चौक ते रेड़ी लॻंदी आहे, तव्हां मुंहिंजो जूस पी वञो।
मां चयो त तुंहिंजी दावत क़बूल आहे, अचां थो। पुछियोमांसि तूं पंधु घणो आहे? चई बाय वॉक ईंदव त तव्हांखे 10 खां 15 मिंट लॻंदा। मां दोस्तनि खे चयो यार बाय वॉक था हलूं। आउं निकितुसि पंहिंजी जॻह खां ऐं बाय वॉक वियुसि कश्मीर चौक ताईं। उतां थी वरी मोटियुसि बाय वॉक। जंहिं महिल मां पंहिंजी राह जे वेझो पहुतुसि, पीपल्स पार्टी जा नुमाइंदा रोड ते वेठा हुआ। उन्हनि मूंखे ॾिठो, बीडी जा नुमाइंदा हुआ इलेक्ट थियल। मूंखे ॾिठो त उथी आया त सुमर साहिबु जेको उहो मिठी आयो, चयो साईं असां तव्हांखे ॾिठोसीं त तव्हांखे चयोसीं त भाकुर पायूं, पंहिंजे शहर में ख़ुशि आमदेद चऊं। त मां उन्हनि खे उते चयो, उहे शायदि मूंसां 40-50 माण्हू गॾु आहे, शायदि का रिकॉर्डिंग बि हुजे। त मां उनखे चयो त यार मिठी शहर बाय वॉक अॼु विज़िट कयो अथमि, काश लारकाणो मिठीअ जहिड़ो थी वञे। अच्छा। उन जा रोड एतिरा साफ़ ऐं सुथरा हुआ, सफ़ाई एतिरी हुई मिठीअ जे शहरनि जी, जो मां हैरान थियुसि। लारकाणे में 70 अरब 2007 खां जेका हुकूमत क़ाइमु थी 2013 ताईं उन में मिलिया। वरी लारकाणे खे मेगा वज़ीर आज़म ॾिनो, यूसुफ रज़ा गिलानी, तव्हांखे यादि हूंदो। उन ओतिरा ई पैसा जेतिरा लारकाणे खे ॾिना, सेम ओतिरा पैसा मुल्तान खे ॾिना। अॼु मुल्तान जी बि वीडियो ठाहियो, लारकाणे जी बि ठाहियो, मुल्तान जूं घिटियूं बि घुमो, लारकाणे जो घुमियो, पब्लिक खे ॿई ॾेखारियो, तव्हांजो चैनल आहे, माण्हू ॾिसंदा, ख़बर पइजी वेंदी त लारकाणो ठीकु थियो आहे या न थियो आहे। ॿी हिकिड़ी तव्हांखे लतीफ़े जी ॻाल्हि ॿुधायां, आहे राज़ जी ॻाल्हि, पर अॼु तव्हांजे चैनल ते अफ़शा कयो अथऊं। बिलावल साहिब सां मुलाक़ात थी मुंहिंजी 2-3 साल पहिरियां, त मां बिलावल साहिब खे चयो त मुंहिंजी दिलि थी चए त तव्हां हर महीने गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टे में बेनज़ीर साहिब जे वरसी जो जलसो कंदा कयो। बिलावल साहिब हैरान थी वियो, छो? मां चयो इन जे करे जो तव्हां जंहिं महिल वरसी जो जलसो कंदा आहियो त सॼो लारकाणो साफ़ थींदो आहे, बुहारियूं ईंदियूं आहिनि, धुलजंदो आहे, चूना हारजंदा आहिनि, रोड ठहंदा आहिनि, को टुकरो जेको आहे उहो भॻल आहे उहो ठीकु थींदो आहे, को ब्रेकर भॻल आहे उहो ठीकु थींदो आहे, बिजलीअ जो निज़ाम ठीकु, पाणीअ जो निज़ाम ठीकु, सेवरेज जो निज़ाम ठीकु, जेको आहे उहो डीसेल्टिंग थींदी आहे, सभु कुझु थींदी आहे। घटि में घटि तव्हांजे जलसे जो इहो त फ़ाइदो थिए थो त असां शहरी सुख सां था सुम्हूं, असां शहरी रोड ते सुख सां था घुमूं, असांखे जेको डस्ट का एलर्जी नथी थिए, असांजा माण्हू दमे जा पोइ मरीज़ न थींदा। घटि में घटि तव्हांजे ॿियो मथो जुमिलो चयोमांसि, मां चयो कॾहिं कॾहिं महिरबानी करे बग़ैर इतला जे लारकाणे लहंदा कयो ऐं एयरपोर्ट खां कंहिंखे ॿुधाइण खां बग़ैर रोडनि ते सफ़र कंदा कयो। काबिल ऐं कंधार तव्हां खां विसरी वेंदो, तव्हांखे लारकाणे में काबिल कंधार यादि। मुंहं ते मां चेयरमैन साहिब खे चई चुको आहियां, पीपल्स पार्टीअ जे, इहा मां मुंहं ते हुन सां ॻाल्हि करे चुको आहियां। सो लारकाणे खे जेतिरा जवाब में छा चई? उनखे चई त असां बहितरी आणींदासीं, असां ठीकु कंदासीं, माण्हू वेठा आहिनि मुंहिंजा, उहे ॿुधनि पिया था, तव्हांजी शिकायत खे नोट कयो आहे। मां चयोमांसि त सॼो लारकाणो ठही वियो आहे, सॼो लारकाणो, मुंहिंजे पीउ जे मज़ार खां वठी करे मुंहिंजे मदरसे ताईं जो रोड इन जे करे न ठहियो जो मां अपोज़िशन में आहियां। अच्छा। हा, हफ़्ते खां पोइ ठहणु शुरू थी वियो, माना सॼो ठही वियो आहे, सॼो शहर सीसी ब्लॉक ठाहियो अथऊं न, सीसी ब्लॉक उहो तो रोड आहिनि ड्रेनेज खां मथे ऐं नालियूं इन हेठि, अधु कलाक सिर्फ़ु पंप बंदि थियनि था, पोइ उनजो जेको पाणी निकिरे थो, सॼो घिटियूं महला सभु ज़ेरे आब आहिनि, ऐं सॼो लारकाणो जेको उहो ऐं ॿी उते सफ़ाई न आहे, बुहारीदार सभु जेको वेस्ट मैनेजमेंट, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट किथे नज़र कोन थी अचे। शुरूअ में उन जे अंदाज़ में उन्हनि जा दॿा आया, गाॾियूं आयूं, ड्रेसूं आयूं, जे अंदाज़ एडवर्टाइज़मेंट थी, असां सम्झोसीं त वाह त हाणे यूरोप जो मुक़ाबिलो थींदो, लेकिन हाणे किथे घुमंदे फिरंदे को माण्हू कोन थो नज़र अचे। मिटी एॾी आहे, नालियुनि जो कचिरो एॾो आहे, एतिरी जेको आहे उहा सफ़ाई जो निज़ाम एतिरो धड़म भरम आहे जो तव्हांजी सोच आहे। अच्छा, हाणे मूंखे ॿुधायो त तव्हां इन साॻे तक ते ई इलेक्शन विढ़ंदो नेक्स्ट बि, या वरी मुंहिंजी हुन ॾींहुं मौज़म साहिब सां जेका गुफ़्तगू थी उन्हनि जो चवणु त असां जूनियर ज़ुल्फ़कार जेकॾहिं बीहंदो त असां राशिद साहिब ॿिया जेके आहिनि सभई उनजी हिमायत कंदासीं, भली हू बीहे, अहिड़े क़िस्म जो आहे। जूनियर सां पहिरियां अची त सही न मैदान ते, जूनियर सां पहिरियों पंहिंजी पार्टी लाउंज करे, नई थो ठाहे, इहा थो एक्टिव करे, छा थो करे, कहिड़ा उम्मीदवार थो आणे, कहिड़ा नथो आणे, उनखां पोइ लारकाणे बामिता जो हिसो बणिजे थो नथो बणिजे, असांजो इलाही बणिजे थो या नथो बणिजे। पंहिंजी पार्टी आहे, मौज़म ख़ान जी पंहिंजी पार्टी आहे, जूनियर ज़ुल्फ़कार जी पंहिंजी पार्टी आहे। उन वाज़े चयो तव्हां पीर वग़ैरह जी पार्टी में शामिलु कोन पियो थियां, त ज़ाहिर आहे जॾहिं अलॻि अलॻि पार्टियूं हूंदियूं त पोइ उन जे लाइ शक्ल इहा बणिजंदी त इतिहाद ठहंदो, इतिहाद में वेही करे कुझु सीटूं छॾिबियूं, कुझु ॾिबियूं, उते ॾिसबो त अक्सरियत कंहिंजी आहे। जेकॾहिं वाक़ई उते अक्सरियत जूनियर ज़ुल्फ़कार जी आहे त मूंखे छॾण में कोई अर्ज़ु कोन हूंदो, जेकॾहिं मुंहिंजी अक्सरियत त मां कोशिशि कंदुसि त सभु दोस्त मुंहिंजी मदद कनि। सो इहे सभु शयूं क़बल वक़्तु हूंदियूं, वक़्त खां पहिरियां मां इन ते को तबसरो नथो करे सघां। हा, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवां थो त सभिनी खे हिक ॿिए जो एहतराम करिणो पवंदो ऐं गॾु हलिणो पवंदो, ऐं हिकु वॾो मेगा इतिहाद जेको आहे उहो सिंध जे
मसाइल जे हल जे लाइ अवाम खे मुतबादिल क़यादत लाइ ॾियणो पवंदो। लीड केरु करे उनखे जेकॾहिं पीर साहब पीर ठीकु साहिब आहे, ई करे पीर साहब जी उहा पोइ शख़्सियत GDA आहे। त मौजूदु आहे उन पीर उनजो हिसो साहब थियणु खपे न तव्हांजो GDA जो असां हिसो न आहियूं रहिया न कॾहिं बि, मूं GDA जा इलाही रहिया आहियूं, त हा सभु दोस्त GDA जा इलाही थी सघनि था। जीअं पोएं दफ़े MQM बि GDA जी इलाही हुई, मुस्लिम लीग नून बि GDA जी इलाही हुई, ANP बि GDA जी इलाही हुई, JUI बि GDA जी इलाही हुई, ॿ कॉम्परस तंज़ीमूं बि GDA जूं इलाही हुयूं। त ईअं जमात इस्लामी जेको आहे उहा उन में न अची सघी, त ईअं जेके जमातूं बाक़ी आहिनि उहे बि अची वेहनि ऐं गॾिजी करे इलाही त थी सघनि था न सभु। अच्छा ॿी हिकिड़ी शइ त सिंध में वरी हाणे शुरू थी आहे जेकॾहिं केरु अपोज़िशन जो को बि किथे दावत ते वञे थो कंहिं पंहिंजे तंज़ीमी दौरे ते थो वञे त पोइ वरी पोयां उन माण्हू जे ख़िलाफ़ु वठ पकड़ शुरू थी वञे, पोइ उनजो मिल्कियतूं बि ड्रायूं थी वञनि। पोइ तव्हां सां बि ईअं थींदो आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे कंहिं कारकुन वटि वञो था त पोयां ईअं थिए थो या हेॾे मौलवियुनि जो डंडो आहे तंहिं करे फ़िलहालु हिते नथा कनि न हिते हुननि खे ज़रूरत न आहे। हू इन रिवायत खे कीअं था ॾिसो ठीकु आहे ईअं न, सियासत ॾिसो, कंहिं तव्हांखे चयो आहे त सियासत त गार ॾियण जो नालो आहे, हम्म, कंहिं तव्हांखे चयो आहे त सियासत त ख़ुशी ऐं ग़मी छॾण जो नालो आहे, कंहिं तव्हांखे चयो आहे त सियासत मुंडी लाहिण जो नालो आहे। सियासत त नज़रिये जो नालो आहे। नज़रियो रखो, कारकरदगी रखो, हुकूमत में हूंदो त पंहिंजी कारकरदगी जे बुनियादनि ते अवाम खे क़ाइल कंदो, अपोज़िशन में हूंदो त पंहिंजे बायलॉस ते पंहिंजे मंशूर ते अवाम खे क़ाइल कंदो। ख़ुशी ग़मी सिंध जी रिवायात रहियूं आहिनि, इस्लाम जूं रिवायात रहियूं आहिनि। ख़ुशी ऐं ग़मीअ में शरीक थियण ते इस्लाम जन्नत जूं ख़ुशख़बरियूं ॿुधायूं आहिनि। यानी जनाज़े में शरीक थियण ते हे सवाबु, जनाज़े सां गॾु हलण ते हे सवाबु, कब्रस्तान पुॼण ताईं तदफ़ीन ताईं गॾु हलण ते हे इस्लाम जो दर्स आहे। हाणे इस्लाम थो चए त जनाज़े में शरीक थी, तोखे हे सवाबु मिलंदो, जनाज़े सां गॾु कब्रस्तान ताईं वञ डबल ते सवाबु मिलंदी, तदफ़ीन ताईं रहो अञा डबल ते सवाबु मिलंदी। इस्लाम चए त जनाज़े में वञ तोखे सवाबु मिलंदो, तूं चए त न इहो सियासी मुख़ालिफ़ आहे हिन जे करे न ॾे न वेंदुसि, ऐं जेकॾहिं तूं वञ त बसि पोइ तूं बि ख़राबु हू बि ख़राबु। हाणे ॿुधाए त तव्हांजी सोच मञा या इस्लाम जी सोच मञा? सिंध जी रवादारी छा आहे रही? हा सिंध जो माज़ी छा आहे रहियो? वॾा वॾा सियासी सिंध जा मुख़ालिफ़, मूंखे यादि आहे मुफ़्ती महमूद रहमतुल्लाह अलैह लारकाणे आया, मुंहिंजो ॾाढो ॿुधाईंदो हो मूंखे, मां त कोन ॾिठो, मुफ़्ती साहिबु मुंहिंजे पैदाइश खां पहिरियां फ़ौत थी विया। त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे ख़बर पई त मुफ़्ती महमूद आयो आहे, हम्म, हा मुख़ालिफ़ आहे सियासी शदीद तरीन, शदीद आहे ऐं मुंहिंजे ॾाॾे भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ु इलेक्शन विड़ी मुंहिंजे ॾाॾे। त जॾहिं ख़बर पई त भुट्टो साहिबु उतां हली असांजे घर आयो मुफ़्ती साहिब सां मिलण, दादा तूं लारकाणे आयो आहे, तोखे ख़ुशि आमदीद चवण आयो आहे। त बाबू वॾो ॿुधाईंदो त मां चयुमि भुट्टे साहिब खे, भुट्टे साहिब मुफ़्ती साहिब मानी कोन खाधी आहे, मानी तयारु आहे, जेकॾहिं अवां ॿ टे केरा खाओ त पोइ मानी खणी अचां। त भुट्टे साहिब चयो बिल्कुलु आउं खाईंदुसि, खणी अचु। मथे बाबू घर हूंदो, हेठि असांजो कमरा हूंदा, मथे विया, उहो देगिड़ी चवंदा, मां देगिड़ी सॼी खणी आयुसि, जंहिं खट ते मुफ़्ती महमूद ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वेठो उन जे तांग ते रखियमि, उतां भाॼी कढंदो प्लेटुनि में विझंदो, हिकिड़ी खट ते वेही करे ॿिन्ही लीडरनि शदीद सियासी मुख़ालिफ़, शदीद हिकु इलेक्शन एतिरा ई मुख़ालिफ़ जो भुट्टो साहिबु लारकाणे मां उथी डेरा इस्माइल ख़ान वञी मुफ़्ती महमूद जो इलेक्शन में मुक़ाबिलो कयो। सियासी मुख़ालिफ़त इहा आहे, ऐं रवादारी हीअ आहे त मुफ़्ती महमूद लारकाणे आयो आहे त भुट्टो साहिबु मिलण जे लाइ लारकाणे आयो आहे। इहे रवादारियूं, इहे रिवायतूं सियासी कारकुननि खे अपनाइणियूं पवंदियूं। सियासत दुश्मनी जो नालो न आहे, सियासत गारगंद जो न। इमरान ख़ान सियासत खे ख़राबु कयो, ॻाल्हि आहे सिधी, उन जो कारकुन अॼु अदम बर्दाश्त जे आला लेवल ते बीठो आहे। इमरान ख़ान जे कारकुन खे दलील न आहे, गार आहे, गार सां मुल्क न हलंदो, गार सां सियासत न हलंदी, गार सां माण्हू तव्हांजे वेझो न ईंदा, भाकुर पाइण सां ईंदा। नज़रियाती दलाइल सां इख़्तिलाफ़ सां या उनखे क़ाइल कयो या उहो तव्हांखे क़ाइल करे, इहो सियासत जो नालो आहे। इहा रवादारी रहणु घुरिजे, हथनि मां वञणु। अच्छा हूअं जेकॾहिं तव्हांजो ॾाॾा साईं ज़ुल्फ़िकार भुट्टो साहिब सां इलेक्शन विढ़ियो, वरी तव्हांजो वालिद साहिबु मोहतरमा सां बि इलेक्शन विढ़ियो, तव्हां बि बिलावल साहिब सां विढ़ो पिया, त हिकु त माना इहा ज़ाहिर आहे उहो नसल दर नसल जेका लेगेसी जी मूं ॻाल्हि कई उहो त आहे, पर तव्हांखे फ़र्क़ु कहिड़ो नज़र पियो अचे जीअं उन वक़्त जी रवादारी हाणे बि भला इलेक्शन कैंपेन दौरान तव्हांखे इन क़िस्म जी रवादारी पाण वटि नज़र अचे थी या हाणे ख़तमु थी वई न आहे? घणे क़दुरु आहे। बिलावल साहिब सां सियासी इवेंट्स में PDM जे प्लेटफॉर्म ते कंहिं 26 तरमीम 27 तरमीम जे मुशावरत ते कंहिं शादीअ में कंहिं ग़मीअ में मुलाक़ात थींदी आहे, ज़रदारी साहिब सां बि थींदी आहे, बिलावल साहिब सां बि थींदी आहे, पीपल्स पार्टी जे सभिनी दोस्तनि सां थींदी आहे। असां कॾहिं बि हिक ॿिए खे इहो महसूसु न आहे करायो त असांजी जेका सियासी मुख़ालिफ़त आहे उहा बसि जानी ऐं
दुश्मनी जी हद ताईं आहे ऐं जेको आहे उहो बसि बंदूक खणणी आहे, हिक ॿिए जा जेको उहो सिर लाहिणा आहिनि, क़तई तौर ते न। ऐं इहा रवादारी हुननि बि क़ाइमु रखी आहे, मां बि क़ाइमु रखी आहे। ऐं इहा रवादारी मां सम्झां थो त सभिनी जमातुनि खे क़ाइमु रखणु घुरिजे। सियासी कारकुन जी जेकॾहिं असां तरबियत न करे सघियासीं त पोइ असां सियासी कारकुन खे किथे बीहारींदासीं। उहो त सही। अच्छा, बसि आख़िर में मौलाना साहिबु, इहो त सिंध में जेका हिन वक़्तु सभ खां वॾो जेको इशू आहे, उन ते अपोज़िशन खे बि तमामु घणो कमु करिणो पवंदो, पर करणु बि घुरिजे। उहो आहे मनशियात, जेको तव्हां सवेर पाण बि ज़िक्र कयो त घर घर गिटी गिटी में पहुची वई आहे। हर रोज़ु नौजवान मरनि था पिया, मौत जे मुंहं में अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा नशा अची विया आहिनि। तव्हां सम्झो था त हुकूमत करे थी ऐलान, वरी कुझु 2-3 ॾींहं पुलिस पकड़ धकड़ कंदी आहे, वरी थी ख़तमु। त तव्हांखे ख़ुदि अपोज़िशन खे इन ते केतिरो कमु करणु सभ घुरिजे? खां वधीक कमु बहैसियत हिकु मज़हबी लीडर जे मां करे रहियो आहियां। मस्जिदनि में, जुमनि जे इज्तिमाअत में, ईद जे बयाननि में, रमज़ान मुबारक जे इज्तिमाअत में बि क़ौम खे इन जी आगाही ॾेई रहिया आहियूं। बहैसियत सियासी लीडर जे बि मां सभ खां वधीक इन ते कमु करे रहियो आहियां, छो त रोज़ु मुंहिंजा प्रोग्राम आहिनि, जलसा आहिनि, तव्हां ॾिसो था पिया। रोज़ प्रेस कॉन्फ्रेंस, मां घर में विहण वारो आहियां कोन, मां घणो हार्ड वर्कर पॉलिटिकल वर्कर आहियां, तमामु सख़्तु हार्ड वर्कर आहियां। त मां भॼां पियो थो, डुकां पियो थो हर जॻह ते, जिते मां ॿियनि इशूज़ ते ॻाल्हायां थो, ॿियनि मामलात ते ॻाल्हायां थो, मनशियात ते बि ॻाल्हायां थो, अवेयरनेस पैदा कयां थो। मुंहिंजे हथ में इहो आहे, बहैसियत हिकु अपोज़िशन जे लीडर जे, त मां पब्लिक खे अवेयर करे सघां, वालिदैन खे सम्झाए सघां, उन्हनि खे पैगाम ॾेई सघां। उन हवाले सां मां सम्झां थो त मां हिकिड़ो पंहिंजो जेको रोल आहे, चाहे उहो बहितर न हुजे, लेकिन कंहिं हद ताईं बहितर करण जी कोशिशि करे रहियो आहियां, अदा करे रहियो आहियां, अदा कंदो रहंदुसि। अल्लाह करे त असांजी सिंध मंशियात जे लानत मां आज़ादु थिए। मौलाना साहब, वॾी महिरबानी। लख लाइक तव्हांजी थैंक यू वॾी वेरी मच सर। महिरबानी। थैंक थैंक यू। यू वेरी मच।